ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 7/4/1981। मनन शक्ति द्वारा सर्व शक्तियुनि जे स्वरूप जी अनुभूति। अॼु बाप दादा पंहिंजे सर्व कल्प पहिरियों वारे सिकीरदे ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। अॼु बाप दादा पंहिंजे सर्व कल्प पहिरियों वारे सिकीरदे ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। जीअं बाप अति स्नेह सां ॿारनि खे सदा यादि कंदा आहिनि न, वैसे ही ॿार बि सदा बाप खे यादि करण व बाप जी श्रेष्ठ मत ते हलण में ॾींहुं राति लॻल आहिनि। जीअं बाबा ॿारनि खे अति स्नेह सां यादि कंदा आहिनि, वैसे ॿार बि सदा बाप खे यादि कंदा आहिनि। बाप जी श्रेष्ठ मत ते हलण जे लाइ रात ॾींहं लॻा पिया आहिनि। न भले कुझु बि हुजे, लेकिन हाणे सुम्हदे उथदे बाबा यादि रहंदा आहिनि, है न। कुझु बि अहिड़ो संकल्प अचे, बोल अगरि बोली वठूं, कर्म थी वञे त यादि ईंदो आहे न कि न न बाबा ईअं बाबा चए ते ईअं न करिणो आहे, ईअं न करिणो आहे। सपने में भी अगर असां कुछ एड़ी वेड़ी चीज भले लहसन प्याज जी न भी आ त भी ईअं ई अगर असां सॼो ॾींहुं ध्यानु रखंदा आहियूं त सपने में भी अची वेंदी आ त लॻंदो आहे न कि न न ईअं थोड़ी खाइणो खपे, है न। हर सॼे ॾींहं में कर्म कंदे हुए बाबा जी मत यादि रहंदी आहे न, त बाबा भी सदा बाप खे जो ॿार यादि कंदा आहिनि, बाबा भी हुन ॿारनि खे ॾिसंदा आहिनि कि ॿार कीअं श्रेष्ठ मत ते हलण में ॾींहुं राति लॻियल आहिनि। बाप दादा ॿारनि जी लगन, ॿारनि जी दिल व जान, सिक व प्रेम में सदा सेवा में लगन ॾिसी सदा अहिड़े ॿारनि खे आफ़रीन ॾींदा आहिनि। ॿारनि जो भाग्य जे पुठियां त्याग ॾिसी बाप दादा सदा त्याग ते मुबारक ॾींदा आहिनि। सर्व ॿारनि जो हिकु ई संकल्प आहे त तव्हां जो भी त्याग कयो आहे, जीअं भी सिक व प्रेम सां तव्हां बाबा जा ठहिया आहियो, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलो था, जेतिरो भी हलो था हुनजी बाबा तव्हांखे मुबारक था ॾियो। सर्व ॿारनि जो हिकु ई संकल्प आहे। चाहे ॾिसो ॿाहिरि भी वेंदा हूंदव तव्हां त भी हाणे जीअं कोई ॿाहिरि वञे त सोचजो न हा भई हुते ॾाढो खाइण लाइ हूंदो, पीअण लाइ हूंदो, लेकिन हाणे अगरि तव्हां ॿाहिरि भी वेंदा हूंदव त सोचदा हूंदव न कि छा खाईंदासीं हुते, त कुझु ठाहे करे भी हली वेंदा हूंदव या अहिड़ी वेड़ी जॻह ते न भी खाईंदा हूंदव, है न। या चलो बाबा त चईंदा आहिनि ॿाहिरि वञो त दूध ब्रेड खाइण में हर्जो न आहे, है न। अॼुकल्ह बिना लहसुन प्याज जी भी ॾाढी जगह रोटियूं मिलंदियूं आहिनि, पर कई माण्हू हूंदा आहिनि न सोचदा आहिनि कि न चलो फ्रूट ई खाई वठंदासीं, दूध ब्रेड खाई वठंदासीं, दूध बिस्किट खाई वठंदासीं, अवॉइड कंदा आहिनि। मतलब भले बाबा जी परमिशन आहे, छो कि घर गृहस्थी में हेॾे होॾे वञिणो पवंदो आहे। पहिरियों त झटि माण्हू चईंदा हा हलो हलो हलो, हाणे त वञण में भी सोचदा त हूंदा न कि अरे वेंदासीं वरी खाइण पीअण वरी इहे सभु करण में, हिन करे न ई वञूं था, या वञूं था त थोड़ो लॻंदो आहे न, अवॉइड कंदा आहिनि। पर काथे वञिणो पवंदो आहे त वेंदा आहिनि, लेकिन त भी जो ॿार उते भी परहेज़ कंदा आहिनि, सुठी रीति हलंदा आहिनि, त अहिड़े ॿारनि जी बाबा भी हमेशह मदद कंदा आहिनि, है न। बाबा भी अहिड़े ॿारनि खे यादि पिया ॾींदा आहिनि, यादि कंदा आहिनि। तव्हां काॾे भी वञो, हिकु बार मुंहिंजो बाबा चयो न त जीअं बाबा खे असां ॿंधी वठंदा आहियूं, त बाबा खे ॿंधी वठंदा आहियूं न त बाबा भी पोइ पंहिंजे ॿारनि जी हर सेकेंड जीअं त बाबा जी नज़र रहंदी आहे, जीअं न हिकु रस्सी जुड़ी वेंदी आहे। सोचो हिकु शिव बाबा, उन्हनि जी केतिरनि ॼणनि सां रस्सी जुड़ियल आहे,
कोई त उन्हनि खे निराकार रूप में यादि कंदो, कोई कहिड़े रूप में, कोई कहिड़े रूप में। ऐं हर हिक जी जंहिं हिसाब सां रस्सी जुड़ल हूंदी उन हिसाब सां ऑटोमेटिकली मदद मिलदी आहे। ईअं न बाबा कोई सॼो ॾींहुं ॾिसंदा आहिनि, न उन्हनि खे ऑटोमेटिकली मदद मिलदी आहे। त बाबा चवनि था कि सर्व ॿारनि जो हिकु संकल्प आहे कि बाबा खे प्रत्यक्ष करणु। बाबा खे कीअं प्रत्यक्ष कंदासीं? असां में कोई बाबा नज़र न ईंदो। इहे ई जॾहिं असां काॾे वेंदा आहियूं, कंहिंसां ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंजे लाइ शुभ संकल्प कंदा आहियूं। हाणे सम्झो तव्हां काॾे वेंदा आहियो, हुते तव्हां अगरि ॿियनि माण्हुनि वांगुरु ईअं मस्ती खेल पाल या ईअं वो एॾो वॾो इहे सभु खाइण पीअण न आहियो, वञो बि था लेकिन रॉयल सिंपल तरीक़े सां रहो था, पंहिंजी मर्यादाउनि में रहो था, त माण्हू तव्हांखे ॾिसी करे सोचदा न हिन में कुझु अलॻि आहे, है न? त ईअं बाबा प्रत्यक्ष थींदा। ईअं थोड़ी कि असां में कोई बाबा नज़र ईंदा। ठीक है, असांजी सोच बोल कर्मनि खे ॾिसी करे बाबा माण्हू जीअं कर सम्झो कोई वॾे घर जो या कहिड़े बि घर जो ॿारु हूंदो, अगरि ॿार जा संस्कार सुठा हूंदा आहिनि त माण्हू छा चईंदा आहिनि कि हिन जे माउ पीउ केरु आहिनि, इहे एॾो संस्कारी ॿार आहे, हिन जा माउ पीउ केरु आहिनि, हिन जो टीचर केरु आहे, हिनखे सिखाइण वारो केरु आहे, है न? ॿार ख़राब हूंदो त बि माउ पीउ टीचर बदनाम, ॿार सुठो हूंदो त माउ पीउ टीचर जी तारीफ़ थींदी। त हिते असांजो माउ पीउ टीचर केरु आहे? शिव बाबा आहे न, बाप दादा आहिनि। चलो ब्रह्मा बाबा खे न बि पहचाननि, शिव बाबा जो त नाम बालो करणो आहे न, शिव बाबा खे प्रत्यक्ष करणो आहे न, है न? वो ब्रह्मा बाबा जे शरीर द्वारा आया, उहो बि थी वेंदो। त बाप खे ब्रह्मा बाबा बि जो नाम बालो त थी वियो आहे न, हाणे ब्रह्मा कुमारिन जो थी वियो आहे, ब्रह्मा बाबा जो बि थी वियो आहे, ब्रह्मा बाबा जे मथां त मूवी बि ठही वई, हाणे बचियो शिव बाबा। ब्रह्मा कुमार कुमारी बि फेमस थी वयूं आहिनि, ब्रह्मा बाबा जो बि नाम बालो थी वियो, हाणे शिव बाबा जो नाम बालो करणो आहे। निराकार परमात्मा जो नाम बालो करणो आहे। त उहो असांजे कर्मनि द्वारा थींदो। जॾहिं असांजे व्यवहार असांजे संबंध संपर्क में ईंदे उहे माण्हू असां में परिवर्तन ॾिसंदा त सोचता इन में कुझु अलॻि ई नज़र थो अचे। उहो कॾहिं थींदो? सिंपल आहे। उहो जॾहिं तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी कर्म कंदा न त ऑटोमेटिकली माण्हुनि खे कुझु अलॻि अनुभूति थींदी तव्हां सां। ऐं हाणे त हेॾे समय खां कंदा आया आहियूं त संस्कार बि ठही विया हूंदा। स्वयं खे संपन्न ठाहिण जो, बाप खे प्रत्यक्ष करण जो इहो संकल्प सदा रहणो खपे। इहे बि ॾिसी बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि, छा हुया छा ठहनि था। हिन अंतर खे सदा स्मृति में रखंदे हुए सभी हिन ईश्वरीय नशे में रहंदा आहियो। छा हुयासीं छा ठहूं था, ठही विया आहियूं, है न? पहिरियों खुदि बि पंहिंजे अंदर अंतर ॾिसो कि पहिरियों असांजो चाल चलन व्यवहार कीअं हुयो। हाणे बि ॾिसो दुनिया वारनि खे त तव्हां ॾिसंदा ई हूंदव, है न? ऐं हुन समय खुदि खे ॾिसो, तव्हांखे बरोबर लॻंदा कि असां केॾो बाबा असांखे केॾो अॻियां वठी आया आहिनि। ॿियो कंहिंसां न, भले ई कपिड़ा असां ओड़ा पायूं था, शरीर असांजो ओड़ो आहे, लेकिन असांजी सोच बोल कर्मनि में केॾो परिवर्तन अची वियो आहे, है न? ऐं इहे बि तरस ईंदो कि इन्हनि खे एतिरी ॻाल्हि नथी सम्झ में अचे। पहिरियों असांखे बि न ईंदी हुई त असां ते माण्हुनि रहम कयो न, त हाणे असांखे हुननि ते रहम करणो आहे। त हिन अंतर खे सदा स्मृति में रखंदे हुए सभी हिन नशे में रहंदा आहियो कि पहिरियों छा हुयासीं हाणे छा ठही विया आहियूं। हिनखे ॾिसी बाप दादा बि फ़कुर सां चईंदा आहिनि, वाह संगम युगी ॿार वाह, एतिरो तकदीरवान जो हाणे लास्ट जन्म ताईं बि तव्हांजी तकदीर जी तस्वीर मस्त
मस्तक में महिमा द्वारा, मुख में गीताएं द्वारा, हथ में चित्रन द्वारा, नैनन में स्नेह द्वारा तकदीर जी तस्वीर खींचदा रहीने। असां एतिरा तकदीरवान आहियूं जो हाणे लास्ट जन्म ताईं बि अञा ताईं देवी देवताउनि जी पूजा थी थिए। लास्ट जन्म आहे न असांजो, ऐं असां अञा जे पहिरें जन्म जी पूजा थी थिए, है न। ब्रह्मा बाबा सां गॾु असां बि त देवी देवता कंहिं न कंहिं रीति त असांजी बि पूजा थींदी हूंदी न। त सोचो लास्ट जन्म ताईं बि असांजी तकदीर जी तस्वीर, मस्तक में महिमा द्वारा, मुख में गीताएं द्वारा, हथनि में चित्रन द्वारा, नैनन में स्नेह द्वारा तकदीर जी तस्वीर खींचदा रहीने। ॾिसो, हाणे ताईं बि तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे शुभ घड़ी खे यादि कंदा आहिनि, यादि कंदा आहिनि न। जॾहिं शिव शक्ति जो मिलन थियो हूंदो, हुनजो यादगार माण्हू शंकर पार्वती जी शादी कराईंदो आहे, है न। शिव 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 शंकर खे मिलाए ॾींदा आहिनि। होली, जॾहिं असां शिव बाबा सां 5000 साल पहिरियों जॾहिं मिलिया हुयासीं, हुनजो यादगार अञा ताईं होली मल्हाईंदा आहिनि। ऐं होली में बि कई चीजूं अहिड़ियूं कंदा आहिनि जंहिंसां माण्हू सम्झी बि सघंदो आहे कि आत्मा परमात्मा जो मिलन। त लास्ट जन्म ताईं बि असांजा गुण ॻाईंदा आहिनि। हाणे ताईं बि तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जी शुभ घड़ी खे यादि कंदा आहिनि कि वरी खां कॾहिं ईंदा, आवान जी धूम मचाईंदा। भला असां कल्प पहिरियों उन्हनि खे अंत घड़ी जॾहिं उन्हनि साक्षात्कार कयो हूंदो, कल्प पहिरियों, त उहो संस्कार खणी आत्मायूं वयूं हूंदियूं। त हाणे ताईं बि भगत आत्मायूं छा थी करनि? हाणे ताईं बि उहे हिकु सेकेंड जे दर्शन जे लाइ त इहे करनि थियूं, उन्हनि खे थोरी पुरुषारथ करणो आहे। जो भक्त आत्मायूं आहिनि उन्हनि खे थोरी कुझु खपे, उन्हनि खे त बसि उहे हिकु सेकेंड जो देवी देवताउनि जो दर्शन खपे बसि। वो त इन करे राधे 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 चईंदा रहंदा, बसि हिकु सेकेंड उन्हनि खे राधे नज़र अची वञे बसि हिन अखियुनि सां। उहा दिव्य दृष्टि सां अंत में जॾहिं दर्शन ॾींदी त उहो संस्कार खणी मथे हली वेंदा। पोइ वापसि हेठि द्वापर कलयुग में ईंदा, वरी राधे 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 कंदा। त सोचो असां कल्प पहिरियों, है न, कल्प पहिरियों असां उन्हनि खे साक्षात्कार करायो, बाबा द्वारा ई करायो, त उहो कल्प पहिरियों लास्ट अंतिम समय मथे हली वयूं हूंदियूं। पोइ हेठि आहियूं द्वापर कलयुग में, है न, द्वापर कलयुग में हेठि आहियूं ऐं हाणे ताईं छा थी करनि? अञा ताईं उन्हनि खे बसि उहो ई आह्वान थी करनि। अगरि उन्हनि खे पुरुषारथ करणो हुजे हा न त उहो सम्झी वञनि अञा ताईं। जीअं असां सम्झी आया आहियूं न, हाणे असां शांत थी विया आहियूं। हाणे थोरी तव्हां चिल्लाईंदा हूंदव राधे 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 वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु, चिल्लाईंदा थोरी हूंदव, कंहिंजी ज़रूरत थोरी आहे हाणे। कुझु ॾिसण बाक़ी आहे अञा। शिव बाबा सां मिली वियो न, त बाबा असांखे चवनि था कि हाणे सोचो असांजी तकदीर केॾी ऊची आहे। अहिड़ा तव्हां तकदीरवान आहियो जो स्वयं बाप बि तव्हांजी तकदीर जा गुण ॻाईंदा आहिनि। अहिड़ा असां तकदीरवान आहियूं जो स्वयं बाप बि असांजे तकदीर जा गुण ॻाईंदा आहिनि। अंतिम भक्त त तव्हांजे चरणनि खे ई पूजदा रहंदा आहिनि। केॾो तरस ईंदो आहे न, ईंदो आहे काथे त असां बाबा जी सिर जा ताज, नैनन जा नूर,
ऐं काथे उहे सोचनि था की असांखे बस इन्हनि जे चरणनि में जॻह मिली वञे, है न? त सोचो, अहिड़े जॾहिं ॻाल्हियूं ॾिसंदा आहियो, ॿुधंदा आहियो, त लॻंदो आहे की अरे इहे ॾिसो। ऐं उन्हनि खे अगरि असां सम्झायूं कि राधे केरु आहे, कृष्ण केरु आहे, भॻवान केरु आहे, इन्हनि जा त असां ॿार आहियूं, परमात्मा जा त असां ॿार आहियूं, ॿार थोरी चरणनि में किरंदा आहिनि। त उहे चईंदा आहिनि न न न, असांखे त बसि उन्हनि जे चरणनि में जॻह खपे, गोद में बि न, सिर ते बि न वेहणो आहे, उन्हनि खे त उन्हनि जे चरणनि में जॻह खपे। उन्हनि खे त कुझु ॿुधाए में कुझु तव्हां उन्हनि खे केरु केरु त अहिड़ो कट्टर भगत हूंदा आहिनि न, उहो त तव्हांजी कुझु ॿुधंदा ई न, उहे चईंदा आहिनि अलाए छा इहे पागल थी विया आहिनि, उहे असांखे ॿियो चईंदा आहिनि। त उन्हनि खे बसि खपे हिकु सेकेंड जो दर्शन, असां फालतू में उन्हनि खे एॾो ज्ञान ॾियूं। सिर्फ़ तव्हां सां छा मांगदा आहिनि कि पंहिंजे चरणनि में, मतिलबु भगत असांजे पूज्य स्वरूप खां चईंदा आहिनि कि असांखे बसि तव्हांजे चरणनि में जॻह ॾियो। एतिरी महान आत्मायूं आहियो तव्हां, इन करे बाप दादा बि तव्हांखे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। सदा पंहिंजो अहिड़ो श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ तकदीर जी तस्वीर स्मृति में रखो। सदा पंहिंजो अहिड़ो श्रेष्ठ स्वरूप, असांजो अहिड़ो श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ तकदीर जी तस्वीर स्मृति में रखो। इन सां छा थींदो? समृत स्मृति द्वारा, संपन्न चित्र द्वारा चरित्र भी सदा श्रेष्ठ ही थींदा। अगर पाण पंहिंजी अहिड़ी श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ तकदीर जी तस्वीर स्मृति में रखंदासीं न, त इन सां छा थींदो? समृत स्मृति द्वारा, पंहिंजी शक्तिशाली स्मृति द्वारा, संपन्न चित्र द्वारा चरित्र भी सदा श्रेष्ठ थी वेंदा। चइबो आहे न, जहिड़ो चित्र ओड़ो चरित्र, जहिड़ो चित्र आहे ओड़ो चरित्र। त पंहिंजो चित्र कहिड़ो खीचियो आहे? तव्हां पंहिंजे पाण खे कंहिं रूप में ॾिसंदा आहियो? ॾिसो, जेका न अलॻि अलॻि देवियूं हूंदियूं आहिनि न, जीअं हाणे 9 देवियुनि जी पूजा कंदा, असां सभु देवियुनि खे ॾिसजो ऐं हिकु लास्ट लक्ष्मी जो रूप ॾिसजो, उहो संपन्न स्वरूप आहे। बाबा छो न चईंदा आहिनि कि तव्हांखे काली ठहिणो आहे, दुर्गा ठहिणो आहे? बाबा चईंदा आहिनि न, तव्हांखे नारी खां लक्ष्मी ठहिणो आहे, तव्हांखे नर खां नारायण ठहिणो आहे। नारायण में उहा जो भी हनुमान, गणेश या जो भी अहिड़ा अहिड़ा देव आहिनि न, जंहिंखे जंहिं शक्ति जे रूप में पूजदा आहिनि, जो भी एॾी सारी देवियूं आहिनि, त इहे जॾहिं असां बाबा खां सर्व गुण सर्व शक्तियूं प्राप्त कंदा आहियूं न, त हिकु हिकु शक्ति जो अलॻि अलॻि रूप आहे। बाबा जो असां में हिकु हिकु शक्ति भरदा आहिनि न, हिकु हिकु शक्ति जो अलॻि अलॻि रूप आहे, चाहे देवी जे रूप में हुजे, चाहे देवता जे रूप में हुजे। ऐं असांजो संपन्न स्वरूप छा आहे? नारायण, लक्ष्मी। त बाबा चईंदा आहिनि नर सां नारायण ठहिणो आहे, नारी सां लक्ष्मी ठहिणो आहे। मतिलबु नारायण में उहे सभु गुण, उहे सभु शक्तियूं जॾहिं आत्मा धारण कंदी आहे, शक्तियुनि खे धारण करे सर्व प्रकार जे विकार बुराइनि ते माया ते विजय प्राप्त कंदी आहे, त हुनजो उहो नारायण मतिलबु हिकदमि शांत, कीअं शांती सां बीठो। उहे ई हनुमान खे ॾिसो, गणेश खे ॾिसो, ऐं हुननि जी कहानियुनि खे ॾिसो, है न? त ऐं लक्ष्मी जो रूप ॾिसो,
ऐं हुन चईंदा न इहे सभु इन खां पोइ उहो संपन्न स्वरूप आहे। मतिलबु इहे सभु शक्तियूं धारण करे माया ते विजय प्राप्त करे असां लक्ष्मी नारायण ठहींदासीं सतगुरु। त बाबा अॼु असांखे चवनि था सदा पंहिंजो चित्र यादि रखो कि मां आत्मा में नारायण जा गुण बि आहिनि, मां आत्मा में लक्ष्मी जा गुण बि आहिनि। नारायण जा बि आहिनि, लक्ष्मी जा बि आहिनि। त ही चित्र सदा यादि रखो त ओड़ा चरित्र आपे ई अची वेंदा। जहिड़ी स्मृति ओड़ी स्थिति। त सदा यादि रखो। इन करे न पहिरियों जॾहिं शुरू में यज्ञ में आहे न सभु विष्णु चतुर्भुज की स्मृति में रखता है। विष्णु चतुर्भुज में नारायण भी अची वियो, लक्ष्मी भी अची वई, या महालक्ष्मी के रखो त लक्ष्मी भी अची वई, नारायण भी अची वई। वैसे भी हाणे माण्हू महालक्ष्मी के पूजदा न, हाणे शुरू थी विया हाणे ये सभु सिंधी माण्हू त वैसे ई उहा महालक्ष्मी जी पूजा पहिरियों कंदा आहिनि न, उहा धागा पाईंदा आहिनि पीले कलर जा, है न। त हाणे वैसे ई माण्हू महालक्ष्मी जो ई आह्वान कंदा, हुनमें लक्ष्मी नारायण ॿई अची विया। त पंहिंजो ओड़ो चित्र साम्हूं रखो त ओड़ा चरित्र बि अची वेंदा। जहिड़ी स्मृति ओड़ी स्थिति। त सदा जो सदा समृद्ध स्मृति रखो त स्थिति स्वतः ही समृद्ध थी वेंदी। सदा पंहिंजो संपूर्ण चित्र साम्हूं रखो, सदा पंहिंजो संपूर्ण चित्र साम्हूं रखो जंहिंमें सर्व गुण भी अची विया, सर्व शक्तियूं भी अची वयूं, सभु समाइजी वयूं, सभु समायल आहे। संपूर्ण स्वरूप कहिड़ो आहे असांजो? लक्ष्मी नारायण। इन करे न घर में लक्ष्मी नारायण जो चित्र जरूर रखणो, हुनखे ॾिसी सोचणो आहे। जीअं आईनो आहे न, आईने जिथे तव्हांजो आईनो आहे न उते लक्ष्मी नारायण जो चित्र रखी छॾो। आईने में शिकिल ॾिसंदा हूंदव तैयार थियण खां पोइ, त आईने में ॾिसिजो उन जॻह लक्ष्मी नारायण जो चित्र रखो कि मां हिन जहिड़ी लॻां थी न, मतिलबु आत्मा हुन जहिड़ी श्रृंगारल आहे। अॼुकल्ह दुनिया में ॾिसो छोरियुनि सां एॾो ग़लति कमु छो थो थिए। तव्हां जॾहिं आहे न छोरियूं मतिलबु लेडीज़, छो जी लेडीज़ तैयार थी करे छा सोचदी आहे, आईने में मां ॾाढी ख़ूबसूरत थी लॻां, ॾाढी सुठी थी लॻां, सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा, मूंखे चईंदा हा तूं ॾाढी सुठी थी लॻें, तुंहिंजा कपिड़ा ॾाढा सुठा था लॻनि। ऐं कई माण्हू चईंदा ॾिस मूंखे ॾिसी करे सभु फिका पइजी वेंदा, मां सभिनि खां सुंदर लॻां न, इहे ई थॉट रहंदो न लेडीज़ जो कि मां ॾाढी सुठी लॻां। पर हिन दुनिया में सुठी लॻी ॿाहिरि वेंदव त माण्हुनि जी नज़र कहिड़ी पईंदी? विकार जी, है न। जेको सुठी लॻंदो आहे हुनखे बिगाड़ण लाइ, हथ लॻाइण लाइ, ग़लति काम करण लाइ ॿाहिरि त वेठा ई आहिनि असुर। त हमेशह जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरो न त पंहिंजो आईने में ईअं सोचो कि हा मां लक्ष्मी नारायण वांगुरु लॻां थी। त देवी देवताउनि जे मथां त वैसे ई बुरी दृष्टि न वेंदी आहे, है न। वैसे त काली दुर्गा भी आहिनि, उहो बि सोचे सघंदा आहियो, पर चलो काली दुर्गा में त तव्हांखे लॻंदो आहे मुंहिंजो काली स्वरूप ठही करे वञा थी, दुर्गा स्वरूप ठही करे वञा थी। पर तव्हां ईअं तैयार थी करे वेंदव, सजी धजी करे वेंदव शादियुनि में, पार्टियुनि में या काॾे बि, त हुनमें त पोइ ईअं ई सोचजो कि हा मां लक्ष्मी नारायण वांगुरु लॻां थी। पोइ तव्हां जीअं देवी लॻंदव हुननि खे, तव्हांजे मथां कोई बुरी दृष्टि न पईंदी। त इहो बि हिकु युक्ति आहे। त असांजी जहिड़ी सोच हूंदी त माण्हुनि खे उहो ई लॻंदो न, ऐं जेका सुंदर लॻंदी त उन्हनि ते त माण्हू विकारी दृष्टि विझंदा ई सही,
है न, त इहे सभु सोचे करे न वेंदा करो ॿाहिरि तयार थी करे कि हा मां ॾाढी सुठी थी लॻां, ॾाढी सुंदर थी लॻां, मां हिन हीरोइन वांगुर थी लॻां, फलानो फलानो। अॼुकल्ह हीरो हीरोइन खे माण्हू एक्टर सम्झदा आहिनि, ओ सॉरी भॻवान सम्झदा आहिनि। है न, हिक बि हीरोइन ॾिठई हा भई अहिड़ा वार ठातई, ईअं फैशन कई त बस उहा एक्ट शुरू, पोइ ग़लति कमु। त बाबा जंहिंसां चवनि था सदा पंहिंजो अहिड़ो श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ तकदीर जी तस्वीर साम्हूं रखो, तव्हांजो सदा पंहिंजो संपूर्ण चित्र साम्हूं रखो, जंहिंमें सर्व गुण सर्व शक्तियूं समायल हुजनि। अहिड़ो चित्र रखण सां स्वतः ई श्रेष्ठ चरित्र श्रेष्ठ थींदा। महिनत करण जी ज़रूरत न हूंदी, महिनत त करणी पवंदी आहे, महिनत त करणी पवंदी आहे जॾहिं मनन शक्ति जी कमी हूंदी आहे। त असांखे पंहिंजो संपूर्ण चित्र लक्ष्मी नारायण वारो चित्र हमेशा साम्हूं रहे। जॾहिं मनन शक्ति जी कमी हूंदी आहे तॾहिं महिनत करणी पवंदी आहे। सॼो ॾींहुं इहो ई मनन कंदा रहो, पंहिंजो श्रेष्ठ चित्र सदा साम्हूं रखो, त मनन शक्ति सां महिनत समाप्त थी वेंदी। पंहिंजो श्रेष्ठ चित्र सदा साम्हूं रखो, त मनन शक्ति सां महिनत समाप्त थी वेंदी। ॿुधियो त ॾाढो, वर्णन बि ॾाढो कयो, पोइ बि हलदे हलदे कॾहिं कॾहिं पंहिंजे खे निर्बल छो सम्झंदा आहियूं। है न? जीवन में असां ॿुधियो बि ॾाढो, वर्णन बि ॾाढो कयो न, ज्ञान केॾो ॿुधी वरितो, वर्णन बि कयो, पंहिंजे खे निर्बल छो अनुभव कंदा आहियो, महिनत अनुभव छो कंदा आहियो। मुश्किल आहे, संकल्प छो ईंदो आहे, इन जो कारण ॿुधण खां पोइ मनन न कंदा आहियो। है न, मुश्किल छो थींदी आहे, मुश्किल आहे इहे संकल्प छो ईंदो आहे, इन जो कारण आहे ॿुधण खां पोइ मनन न कंदा आहियो। मनन करणो खपे। कोई बि हिकु पॉइंट जॾहिं बि मुरली ॿुधंदा आहियो, पढ़ंदा आहियो, त कोई बि हिकु पॉइंट पंहिंजी ॿुधी में रखो। जीअं शरीर जी शक्ति आवश्यक आहे, वैसे आत्मा खे शक्तिशाली ठाहिण लाइ मनन शक्ति एतिरी ई आवश्यक आहे। मनन शक्ति सां भाव द्वारा ॿुधल उहो ज्ञान स्व जो अनुभव ठही वेंदो आहे। जीअं शरीर जी शक्ति आवश्यक आहे, वैसे आत्मा खे शक्तिशाली ठाहिण लाइ मनन शक्ति एतिरी आवश्यक आहे। मनन शक्ति सां भाव द्वारा ॿुधल उहो ज्ञान स्व जो अनुभव थी वेंदो आहे। त आत्मा खे शक्तिशाली कीअं ठाहींदो आहे, जॾहिं असां ॻाल्हियुनि खे वीचार सागर मंथन कंदासीं। कॾहिं कॾहिं न वीचार सागर मंथन करे करे बि नेगेटिविटी अची वेंदी आहे, त इहे बि ध्यानु रखिणो आहे। उल्टो उल्टो न सोचो, सुल्टो सोचो। बाप जो तॾहिं असां बाप जो ॾिनल उहो ज्ञान स्व जो अनुभव कंदासीं। जीअं पाचन शक्ति द्वारा भोजन शरीर जी शक्ति आहे, खून जे रूप में समाइजी वेंदो आहे न। जीअं जॾहिं पाचन शक्ति द्वारा भोजन शरीर जी शक्ति, जेसि ताईं शरीर में रोटी पचदी न त खून न ठहींदो, पचदी न, खून न ठहींदो त वेस्ट थी वेंदो। भोजन जी शक्ति पंहिंजे शरीर जी शक्ति ठही वेंदी आहे, अलॻि न रहंदी आहे। ईअं ज्ञान जी हर पॉइंट मनन शक्ति द्वारा स्व जी शक्ति ठही वेंदी आहे।
है न। त ज्ञान जी हर पॉइंट मनन शक्ति द्वारा स्व जी शक्ति ठही वेंदी। जीअं आत्मा जी पहिरीं पॉइंट ॿुधण खां पोइ मनन शक्ति द्वारा स्मृति स्वरूप ठही वञण जे कारण स्मृति सम्राट ठाहे ॾींदी आहे, मां आहियां ई मालिक। मनन शक्ति द्वारा छा थींदो आहे, बाबा जो ज्ञान असांजो थी वेंदो आहे, स्व जो अनुभव थी वेंदो आहे, स्व जी शक्ति ठही वेंदी आहे उहो पॉइंट। जीअं आत्मा जी पहिरीं पॉइंट आहे, हाणे तव्हां अगरि आत्मा जो ई अभ्यास करो, मां आत्मा आहियां, मां आत्मा आहियां, ये चइणो न आहे, हीअं अनुभव करे कमु करो। जीअं मां आत्मा उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, आत्मा सम्झण सां बुख प्यास ख़तम थी वेंदी। त टाइम सां असांखे शरीर खे रोटी पाणी ॾियणो आहे, सुम्हणो आहे, शरीर खे सुम्हाइणो आहे, लेकिन अभ्यास करणो आहे। जीअं आत्मा जी पहिरीं पॉइंट ॿुधण खां पोइ मनन शक्ति द्वारा स्मृति स्वरूप ठही वञण जे कारण स्मृति सम्राट ठाहे ॾींदी आहे, मां आहियां ई मालिक, मां आहियां ई मालिक, ये अनुभव समृत स्वरूप ठाहे ॾींदो आहे, है न। इन अनुभव सां असां शक्तिशाली अनुभव कंदा आहियूं कि मां आत्मा मालिक आहियां। लेकिन कीअं ठहियो, मनन शक्ति जे आधार सां ठहियो न। त आत्मा जी पहिरीं पॉइंट अनुभव स्वरूप थी वई न। हिन प्रकार ड्रामा जी पॉइंट सिर्फ़ ड्रामो आहे, इहे चइण व ॿुधण मात्र न, लेकिन हलदे फिरदे पंहिंजे खे हीरो एक्टर अनुभव कंदा आहियो। त मनन शक्ति द्वारा अनुभव स्वरूप थी वञण इहा विशेष आत्मिक शक्ति आहे, है न। त जीअं आत्मा चइण सां मालिकपन जो नशो ईंदो, शक्तिशाली अनुभव कंदो। त आत्मा जी पहिरीं पॉइंट अनुभव स्वरूप थी वई न। हिन प्रकार हाणे ड्रामा जी पॉइंट खे अनुभव करो। सिर्फ़ ड्रामो न चओ कि ड्रामो ये सत्य त्रेता द्वापर कलयुग ईअं फिरे थो, लेकिन असांखे मां ड्रामा में बि हीरो एक्टर आहियां, यह अनुभव करो त मनन शक्ति द्वारा अनुभव स्वरूप थी वञण ये विशेष आत्मिक शक्ति है। सभिनि खां वॾे ते वॾी शक्ति अनुभव स्वरूप आहे, है न। सभिनि खां वॾे ते वॾी शक्ति अनुभव स्वरूप आहे। त जंहिं समय असांखे अनुभव थी वियो न, त सम्झो आत्मा में शक्ति अची वई। अनुभवी सदा अनुभव जी अथॉरिटी सां हलंदा आहिनि, अनुभवी कॾहिं धोखो न खाई सघंदा आहिनि। अनुभवी सदा अनुभव जी अथॉरिटी सां हलंदा आहिनि, अनुभवी कॾहिं धोखो न खाई सघंदा आहिनि। अनुभवी कंहिंजे डगमग करण सां ॿुधी ॿुधाई ॻाल्हियुनि सां विचलित न थींदा। अॼु बि बाबा जी मुरली हुई न, संशय बुद्धि न ठहण। अगरि संशय बुद्धि थी वियो, बाबा में संशय, बाबा जे ज्ञान में संशय, त पढ़ाई छॾे ॾींदासीं। लेकिन जीअं आत्मा सभु प्रकार जो अनुभव करे करे अॻियां वधंदी आहे न, हुनखे कॾहिं कोई हिलाए न सघंदो, वो कॾहिं बि विचलित न थी सघंदो। अनुभवी जो बोल 1000 शब्दनि खां बि ज्यादा मूल्यवान थी।
अनुभवी जो बोल 1000 शब्दन खां बि ज्यादा मूल्यवान हूंदो। अनुभवी सदा पंहिंजे अनुभव जे खज़ाननि सां संपन्न रहंदो। 1000 शब्दनि खां बि हुनजो बोल, अगर अनुभवी कोई बोल बोले ना त 1000 शब्दनि खां बि ज्यादा मूल्यवान हूंदो आहे। अनुभवी सदा पंहिंजे अनुभव जे खज़ाननि सां संपन्न रहंदो आहे। ईअं मनन शक्ति द्वारा हर पॉइंट जे अनुभवी सदा शक्तिशाली माया प्रूफ विघ्न प्रूफ सदा अंगत जे समान हिलाइण वारा न कि अंगत जे समान हिलाइण वारा, न कि हिलण वारा हूंदा। है न? त मनन शक्ति सां हर पॉइंट जो अनुभव हुजणो खपे। अगर असांखे हर पॉइंट जो अनुभव हूंदो त असां शक्तिशाली हूंदासीं, माया प्रूफ हूंदासीं, विघ्न प्रूफ हूंदासीं, सदा अंगत जे समान रहंदासीं, कॾहिं बि हिलंदासीं न। त सम्झो हाणे छा करणो आहे। हाणे असांखे छा करणो आहे, सदा अनुभव करणो आहे, अनुभवी थियणो आहे। हर शक्ति जो, हर गुण जो अनुभव करो। जी शरीर जी सर्व बीमारियुनि जो कारण कोई न कोई विटामिन जी कमी हूंदी आहे न। जीअं शरीर जी सर्व बीमारियुनि जो कारण कोई न कोई विटामिन जी कमी हूंदी आहे। कोई न कोई विटामिन जी कमी हूंदी आहे। त आत्मा जी कमज़ोरी जो कारण भी मनन शक्ति द्वारा हर पॉइंट जे अनुभव जी विटामिन जी कमी। असांजी आत्मा में भी अगर शक्ति ना आहे त मतलब कि असां मनन शक्ति द्वारा हर पॉइंट जे अनुभव जी विटामिन जी कमी आहे असां में। कुछ भी समझी वठो। जीअं उन में भी वैरायटी ए बी सी विटामिन हूंदो आहे न, त हिते भी के न के अनुभव जी विटामिन जी कमी आहे। ए आत्मा जी विटामिन, विटामिन बी बाप जी, विटामिन सी ड्रामा जी। क्रिएशन व सर्कल चओ। सो बाबा असांखे चवनि था कि अगर असांखे अनुभव न आहे न, आत्मा जो अनुभव न आहे, बाबा जो अनुभव न आहे, ड्रामा जी पॉइंट्स जो अनुभव न आहे, त छा थींदो? विटामिन जी कमी थी वेंदी। ईअं कुछ भी ठाहे वठो, हिन में त होशियार आहियो त चेक करो कहिड़े विटामिन जी कमी आहे असांजी आत्मा में। आत्मा जी अनुभूति जी कमी आहे, परमात्मा जी संबंधन जी कमी आहे, ड्रामा जी गुह्यता जी अनुभूति जी कमी आहे, संपर्क में अचण जी विशेषताउनि जी अनुभूति जी कमी आहे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि माण्हू जो संपर्क में ईंदो आहे न, जीअं बाबा चईंदा आहिनि न असांखे संपर्क में भी हर हिक खे संतुष्ट करे हलो। त छा तव्हां संपर्क में जॾहिं ईंदा आहियो त उहो तव्हांखे अनुभव न आहे कीअं अचिबो आहे। आत्मा जो अनुभव न आहे, बाबा जो अनुभव न आहे, ड्रामा जी पॉइंट्स जो अनुभव न आहे, कंहिंजो अनुभव न आहे। चेक करो, मतलब हुन विटामिन जी कमी आहे। सर्व शक्तियुनि जे स्वरूप जी अनुभूति जी कमी आहे।
उहा ई कमी मननि द्वारा भरदा वञनि। उहा ई कमी मननि द्वारा भरदा वञनि। श्रोता स्वरूप भाषण कंदो स्वरूप। सिर्फ़ हेसि ताईं आत्मा शक्तिशाली न ठही सघंदी। ईअं ई न सिर्फ़ असां कंहिंखे ज्ञान ॿुधाईंदासीं, भाषण कंदासीं, मुरली ॿुधाईंदासीं, योग लॻाईंदासीं, ईअं थोड़ी अनुभव थींदो है न। हर हिकु पॉइंट, हर हिकु चीज जो अनुभव थींदो। हाणे ॾिसो अगरि तव्हां हिकु जॻह ई वेठा हुजो त तव्हां ॿाहिरि वेंदव, माण्हुनि सां ॻाल्हाईंदव कंदव, हिन जो तव्हांखे अनुभव न थींदो है न। अगरि तव्हां ॿाहिरि वेंदव, ॻाल्हाईंदव कंदव त हिन सां तव्हांजो अनुभव वधंदो। बाबा चई न संबंध संपर्क में, है न। अगरि तव्हां घर वेठे ई पंहिंजो ज्ञान योग करो था, ॿियनि खे बि ॿुधायो था, लेकिन ॿाहिरि वञी करे जॾहिं माण्हुनि जे संपर्क में ईंदा आहियूं, अलॻि अलॻि माण्हू, अलॻि अलॻि वाइब्रेशन, है न, जॾहिं वेंदासीं कंदासीं तॾहिं त अनुभव थींदो न कि अहिड़ी सिचुएशन में असांखे कीअं हैंडल करणो आहे, अहिड़ी सिचुएशन में असांखे माण्हुनि सां कीअं हलणो आहे। ज्ञान स्वरूप अर्थात अनुभव स्वरूप। त ज्ञान खे स्वरूप में लायो तॾहिं चईंदासीं अनुभव स्वरूप। अनुभवनि खे वधायो, उनजो आधार आहे मनन शक्ति। मनन वारो स्वतः ही मग्न रहंदो। मनन वारो स्वतः ही मग्न रहंदो। मग्न अवस्था में योग लॻाइणो न पवंदो, लेकिन निरंतर लॻल ई रहंदो। योग मतलब छा आहे कि असांखे बसि बाबा जी यादि रहे, है न। त तव्हां मनन कंदव त ऑटोमेटिकली बाबा जे ज्ञान जी पॉइंट्स खे मनन कंदव त बाबा बि यादि ईंदो न। बाबा सां बि अंदर ई अंदर रूह रियानी कंदा रहंदा, महिनत न करणी पवंदी, मग्न अवस्था में रहंदा। मग्न अवस्था में योग लॻाइणो न पवंदो आहे। मनन वारो स्वतः मग्न रहंदो आहे। मग्न मतलब मोहब्बत जे सागर में समायल। मग्न अवस्था में योग लॻाइणो न पवंदो आहे, लेकिन निरंतर लॻल ई रहंदो। ईअं समाया, अहिड़ा समायल हुजो जो कोई तव्हांखे अलॻि ई न करे सघे। बाबा में ईअं समायल हुजो कि कोई तव्हांखे अलॻि ई न करे सघे। त महिनत सां बि छुटो, है न। त हिन महिनत सां छुटी वेंदो। महिनत सां छुटण जो साधन बाबा छा था ॿुधाइनि? मनन करो, ज्ञान जे पॉइंट्स खे मनन करो त ऑटोमेटिकली महिनत सां छुटी वेंदव। ॿाहिरि मुक्ता खे छॾंदव त महिनत सां छुटियो। ऐं अनुभवनि जे अंतर मुक्ता स्वरूप में सदा समायल रहो। अनुभवनि जे अंतर्मुखता में सदा समायल रहो। असांखे ॿाहिरां जी दुनिया जे हिसाब सां हलणो ई न आहे। बाबा खे यादि करे हर पॉइंट जो मनन कंदे हुए उहा हलंदा हलो, है न। त छा थींदो? अनुभवनि जे अंतर्मुक्ता स्वरूप में सदा समायल रहंदा, है न। छो जो ॾिसो हाणे वैसे बि ज्ञान में अचण खां पोइ असां ॾाढी ॻाल्हियुनि सां
असांखे दूर वञिणो पवंदो आहे। वञिणो न मतिलबु असांजी फ़ाइदो हूंदो आहे हिन में। न सम्झो कोई माण्हू जीअं पढ़ाई पढ़ंदो आहे, कोई अगरि कोई सम्झो कोई गृहस्थी आहे, चलो ॿारनि जो त ख़ैर पढ़ाई पढ़ंदा आहिनि त उहो ऑटोमेटिकली अगरि जो पढ़ाई लिखाई में इंटरेस्टेड हूंदो न, त उहो पंहिंजी पढ़ाई लिखाई में पूरो हूंदो, हुनजे घर में छा थो थिए छा नथो थिए, केरु बीमार आहे ठीकु आहे न आहे, पंहिंजी पढ़ाई में ई खोयल हुअ रहंदो आहे। ऐं हुनखे कोई डिस्टर्ब बि न कंदो। माण्हू चईंदा आहिनि हीअ त पंहिंजी पढ़ाई में पूरो आहे, हिनखे त कोई फ़र्क़ु न पवंदो, लेकिन वो सभिनि में ई न्यारो रहंदो है न। त अहिड़े माण्हू खे माण्हू छॾे ई ॾींदे। ईअं ई सम्झो अगरि तव्हां पंहिंजे घर में ई कम में ई बिज़ी आहियो, कम में मतलब कि कर्म कंदे हुए बाबा जी याद में रहो, मनन चिंतन कंदा रहो, त कोई तव्हांखे छेड़ंदो बि न, तेरी मेरी में पईंदव ई न, पंहिंजे जीवन में मस्त रहंदव, त तव्हांखे कोई छेड़ंदो बि न। माण्हू चईंदा अरे हीअ त सिधी आहे, न न न इहे इहे न करे, इहे जॾहिं तव्हां हर हिकु ॻाल्हि में न्यारा रहंदव, पंहिंजे कम में ऐं बाबा जी ज्ञान योग में मस्त रहंदव न, त तव्हां अनुभवनि जे अंतर्मुखता स्वरूप में सदा समायल बि रहंदा। अनुभवनि जो बि सागर आहे, हिकु ॿ अनुभव न, अथाह अनुभव आहिनि। हिकु ॿ अनुभव करे वठो त अनुभव जे तालाब में न आहियो, सागर जा ॿार आहियो त अनुभवनि जे सागर में समाइजी वञो। असां सागर जा ॿार आहियूं न, त अनुभवनि जे सागर में समायो, तालाब में न समायो। तालाब जा ॿार त न आहियो न, ये धर्म पिता आहियूं, महान आत्मायूं कहलाइण वारा आहिनि, ये तालाब है न। कई माण्हू धर्म पिता आहियूं जेका हुन न महान आत्मा आहियूं, धर्म पिता आहियूं, इन्हनि वटि छा अनुभव आहे, जीअं त तालाब जी अनुभव आहे, और शिव बाबा त ज्ञान जो सागर आहे, है न। शिव बाबा त ज्ञान जो सागर आहिनि। ताल तालाब सां त निकिरी आया आहियो न, सम्झो तव्हां के टिकाणे मंदिर या के साईं वाईं वटि वेंदा हूंदव पहिरियों, त उते वो तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदा हूंदा, ईअं जो बि आहे, तव्हां हुननि सां बि थोरो बहुत अनुभव अगरि कयो हूंदो जीवन जो, त उहो जीअं तालाब जीअं थी। लेकिन हाणे शिव बाबा जो ज्ञान, ज्ञान जो सागर बाबा, उन्हनि जे ज्ञान जी पॉइंट जे मनन चिंतन करो त असांखे सागर जहिड़ो अनुभव थी सघंदो आहे जीवन जो। तालाब सां निकिरी आया आहियो न, कि अञा ताईं हिन साइन वाइन ऐं हिननि जे चकरनि में फसी वेंदा आहियो। ठीकु आहे अचिणो वञिणो पवंदो आहे, लेकिन पंहिंजी इच्छा न हुजणी खपे कि हाणे असां हेॾे वञूं। अगरि तव्हां ज्ञान में मस्त रहंदव न, त तव्हांखे अचण वञण जी बि कोई इच्छा बि न थींदी। हाणे त हिकु सागर में समाए विया आहियो, चेक करो अञा बि तव्हांखे टिकाणे मंदिर साईं वाईं हिन हेॾे होॾे कोई त्योहार आदि हीअं हूअं करण जी इच्छा थींदी आहे। हाणे जीअं दिवाली ईंदी, दिवाली ते माण्हुनि जी इच्छा थींदी आहे माण्हू ख़ुशी मनाईंदा न कि हाणे असां नवरात्रा ईंदा, नवरात्रा रखंदासीं, डांडिया खेॾंदासीं, कंहिंखे ख़ुशी हूंदी कि हाणे दिवाली ईंदी, हीअं कंदासीं हीअं कंदासीं, त तव्हांखे ईअं थींदो आहे न कि पंहिंजे ज्ञान योग में मस्त आहियो बाबा सां, चेक करो अञा ताईं कोई साईं वाईं अचे त हुन सां मिलण, हुनजो सत्संग ॿुधण, हीअं करण जी इच्छा थींदी आहे।
कि बाबा हूँ बाबा जी मुरली में मस्त आयो। चेक कयो। उनजे आधार सां सम्झो कि असां तालाब सां निकिरी आया आहियूं। अहिड़ा सदा समृद्ध आत्माउनि खे सदा सर्व अनुभवनि जे सागर में समायल हुई आत्माउनि खे सदा पंहिंजो संपूर्ण चित्र ऐं श्रेष्ठ चरितवान आत्माउनि खे सदा श्रेष्ठ भाग्यवान आत्माउनि खे सदा अंतर्मुखी सर्वनि खे सुखी ठाहिण वारी आत्माउनि खे अहिड़ा डबल हीरो आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। सदा समृद्ध सदा अनुभव जे सागर में समायल हो सदा पंहिंजे संपूर्ण चित्र श्रेष्ठ चरित्रवान आत्माउनि खे सदा श्रेष्ठ भाग्यवान आत्माउनि खे सदा अंतर्मुखी सर्व सुखनि ठाहिण वारी सर्व खे सुखी ठाहिण वारी डबल हीरो आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार नमस्ते। पाटिल सां बाबा ॻाल्हाइनि था सदा स्वयं बाप जे समीप रतन सम्झंदा आहियो स्वयं समीप रतन जी निशानी छा? जेकी आत्मा जेतिरी समीप हूंदी ओतिरो बाप समान हूंदो। समीप अर्थात संग में रहना। समीप अर्थात संग में रहना। संग में रहण सां छा थींदो? जेकी आत्मा समीप हूंदी न बाबा जी में सदा बाबा जी संग रही संग में रहण सां छा थींदो? रंग लॻल जो सदा बाप जे समीप अर्थात संग में रहण वारी आत्मा आहिनि न उन्हनि खे बाप जो रंग लॻल हूंदो त बाप समान ठही वेंदो। छोजी जो जंहिंसां गॾु जाता रहंदो आहे त हुन जहिड़ो कर्म मोल सभु कंदा रहंदा आहिनि न त रंग लॻी वेंदो आहे। समीप अर्थात समान ये अनुभव कंदा आहियो। हर गुण के साम्हूं रखते हुए चेक करो कि छा बाप समान। हर गुण के सामने रखते हुए चेक करो कि छा बाप समान। हर शक्ति के साम्हूं रखी चेक करो कि के शक्ति में समान थिया आहिनि के शक्ति में बाबा जी समान थिया आहिनि। तव्हांजो टाइटल इहा मास्टर सर्वगुण संपन्न मास्टर सर्वशक्ति असांजी टाइटल छा आहे? मास्टर सर्वगुण संपन्न मास्टर सर्वशक्तिवान। सदा ये टाइटल याद रहंदो। मास्टर सर्वगुण संपन्न मास्टर सर्वशक्तिवान सर्वशक्ति अची वयूं अर्थात विजयी थी वो कॾहिं बि हार न थी सघे। सर्वशक्ति अची वयूं मतलब विजयी थी वो कॾहिं बि हार न थी सघी। जो बाप जे गले जा हार ठही विया उनजी कॾहिं हार न थी सघी। त सदा ये स्मृति में रखो कि मां बाप जे गले जो हार आहियां। इन सां माया सां हार खाइण समाप्त थी वेंदो। सदा ये याद रखो कि मां बाप जे गले जो हार आहियां। सदा ये याद रखो कि मां बाप जे गले जो हार आहियां।
त कॾहिं बि असांजी हार न थी सघे। त सदा स्मृति में रखो, मां बाप जे गले जो हार आहियां, त माया सां हार ठाहिण समां। हार खिलाइण वारा हूंदा, खाइण वारा न। ॿियनि खे हार खिलाईंदा, लेकिन ख़ुदि न खाईंदा। के जो सदा बाप जे गले जा हार हूंदा, जो सदा बाप जे संग में न ईंदा त रंग लॻल हूंदो। अहिड़ा ॿार जीअं बाबा सां गॾु आहिनि, सदा विजयी, त हार न खाईंदा। अहिड़ो नशो रहंदो आहे। हनुमान खे महावीर चईंदा आहिनि न। महावीर छा कई? महावीर लंका के जलाए छॾियईं, खुदि न जलियो। पूछ द्वारा लंका के जलाए छॾियईं। त लंका के जलाइण वारा महावीर आहियो। माया अधिकार समझी करे अचे, लेकिन तव्हां हुनजे अधिकार खे ख़तम करे हुनखे अधीन ठाहे। माया त पंहिंजो अधिकार समझी करे अचे। एॾा जन्म असां हुन सां गॾु रहिया आहियूं, लेकिन असां हुनखे अधीन ठाहे छॾियो। तव्हां हुनजे अधिकार खे ख़तम करे हुनखे अधीन ठाहे छॾियो, मतिलबु झुकाए छॾियो। कोई कोई माण्हू ईंदो आहे न, पंहिंजो अधिकार समझी करे लड़ण बि ईंदो, लेकिन असां बाप जे संग जे रंग में रंगल हुई आत्मा आहियूं, महावीर आत्मा आहियूं। अहिड़ी आत्माउनि खे बि झुकाए छॾियो। मतिलबु उहो अचनि असां ते वार करण, लेकिन असांजे अॻियां झुकी वञे, असांजो अहिड़ो रूप ॾिसी करे। हनुमान जी विशेषता ॾेखारींदा आहिनि कि सदा सेवाधारी हुयो, पंहिंजे खे सेवक सम्झंदो हो। त हिते जो सदा सेवाधारी आहिनि, उहो माया जे अधिकार खे ख़त्म करे सघंदा आहिनि। हिते जो सदा सेवाधारी आहिनि, वो माया जे अधिकार खे ख़त्म करे सघंदा आहिनि। त ख़ुदि खे सदा सेवाधारी सम्झो, त माया कंहिं बि रूप में अचे न, हुनखे ख़त्म करे सघंदासीं। जो सेवाधारी न, वो माया जे राज्य खे जलाए न सघंदो। हनुमान जे दिल में सदा राम बसंदो हुयो, हिकु राम, ॿियो न कोई। त बाप जे सिवाय ॿियो बि दिल में न हुजे। हिकु त सदा ख़ुदि खे सेवाधारी सम्झो, ॿियो तव्हांजे दिल में बाप जे सिवाय ॿियो कोई न हुजे। ॿुधायो न, पंहिंजी देह जी स्मृति बि दिल में न रहे। ॿुधायो न कि देह बि पर आहे। जॾहिं देह ई पर थी वई, त ॿिया दिल में कीअं फसी सघंदा। प्रवृत्ति में रहंदे बि पंहिंजे खे ट्रस्टी सम्झो। गृहस्थी न सम्झो। गृहस्थी सम्झण सां अॻिलो पिछलो बोझ सिर ते अची वेंदो। इन करे गृहस्थी अर्थात डबल लाइफ, आत्मा बि लाइफ ऐं बोझ सां बि लाइफ। जॾहिं आत्मिक स्वरूप आहे त ट्रस्टी, देह जी स्मृति आहे त गृहस्थी। त चेक करो, सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलंदा आहियो या ख़ुदि खे देह सम्झी हलंदा आहियो। अगरि आत्मा सम्झी करे हलंदा त ट्रस्टी रही,
देह सम्झी करे रहंदव त गृहस्थी थी वेंदव। गृहस्थियुनि सां गॾु पोइ बोझ आ, तेरी मेरी आ, टेंशन। गृहस्थी अर्थात गधे वारो जीवन। जीअं गधा न हूंदा आहिनि, बोझ खणी घुमंदा आहिनि। ये अगरि तव्हां खुद खे गृहस्थी सम्झंदव त गधे जहिड़ी जीवन थी वेंदो। गृहस्थी माना मोहताज जे जाल में फसल। गृहस्थी केरु हूंदो आहे जो मोहताज जे जाल में फसल आहे। गृहस्थी माना सदा हल्को, हल्को ठही खुशी में उड़ण वारो। गृहस्थी माना मोहताज जे जाल में फसल हो। गृहस्थी माना सदा हल्को ठही खुशी में उड़ण वारो। गृहस्थी अर्थात माया जो जाल खत्म। गृहस्थी केरु हूंदो जो कॾहिं बि माया जे जाल में न फसे। गृहस्थी माना मोहताज जे जाल में फसल मतलब मोह जे। गृहस्थीनि जो ॾिसो पंहिंजे शरीर, घर, पैसो, ॿार, केॾनि में मोह हूंदो आहे। चेक करो तव्हांजो मोह आहे कंहिंमें। अगरि मोह आहे त तव्हां मोहताज थी वेंदा, हुननि जे मोह में फसियल रहंदा। ऐं गृहस्थी मतलब हिक ॿिए जे मतलब हिक ॿिए जे सहारे हलंदा रहंदा आहिनि न। ऐं जेको ट्रस्टी हूंदो उहो त भॻवान जे सहारे हलंदो, कंहिंजो मोहताज थोड़ी थींदो। आहे त ठीकु आहे, न आहे त चल पंहिंजो कमु कर ऐं ख़ुशि रहो। ऐं गृहस्थीनि में त केॾो हूंदो आहे, इंसान साम्हूं हूंदो आहे त वैल्यू न। जॾहिं इंसान साम्हूं न हूंदो आहे त हुनजे लाइ रोईंदा रहंदा। अञा हिते घर में माउ पीउ आहे त ॿार बि परेशान थींदा। माउ पीउ त चईंदो न ईअं न कर, ईअं न कर, ईअं न कर। माउ पीउ न आहे त ॿार खे बि अकेलो अकेलो लॻंदो। त गृहस्थी मतलब मोहताज जे जाल में फसल हो। गृहस्थी मतलब सदा हल्को ठही खुशी में उड़ण वारो। गृहस्थी अर्थात थियण अर्थात माया जी जाल सां मुक्त थियण। त माया जी जाल सां मुक्त थियण चाहींदा आहियो त हिकु त सदा बाप जे गले जा हार ठहो। ॿियो सदा खुद खे ट्रस्टी सम्झो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।